बाक़ी दाणा सेब विकाणा। मतिलबु त हाणे कमु मुकमल या पूरो थियण वारो आहे ऐं इंतज़ारियूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हीअ चवणी मूं अक्सर करे पट ते पिणियूं लॻाए कुझु विकिणण वारनि खां ॿुधी आहे। ऐं रेड़े वारा बि चवंदा आहिनि घस वेंदड़ माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजह करण लाइ त ऐं उन्हनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइण लाइ ईअं चवंदा आहिनि त जीअं संदन रेड़े ते पियल या पिड़ी ते पट ते पियल शइ ॾांहुं माण्हू नज़र कनि ऐं वठण जी कनि। तॾहिं ईअं चवंदा आहिनि त बाक़ी दाणा सेब विकाणा, त जीअं ग्राहक ॾिसनि ऐं संदन सौदो जल्दी। बुख बुछड़ो टोल दाना दीवाना करे। बुखुनि जा कई क़िस्म आहिनि, जीअं त ज़हनी बुख, जिस्मानी बुख ऐं पेट जी बुख। मज़कूरा पहाके में पेट जी बुख जो ज़िक्र अस्कार कयल आहे। बुख में अकुलमंद ऐं ॾाह बि दीवाना ऐं चरिया थी वेंदा आहिनि ऐं संदन अकुल कमु छॾियो वञे थो। तॾहिं त चवंदा आहिनि त बुख बुछड़ी आहे। शेख अयाज़ जो हिकु ॿिसिटो बैत कुझु हिन तरह आहे जंहिंमें बुख ऐं साझा जो ज़िक्र आहे। बैत सदाए साह खे गभे जी ॻोल्हा, ढो मिठा ढोला नाए साञा सूंहं जी। हीअ बैत मथे पहाके सां ठहिके थो, तंहिंजे करे मिसाल तौरु तव्हां अॻियां पेश कयो थो। बुख में 100 ऐब आहिनि। माना ग़रीबी ऐं बुख में केतिरा ई ऐब ऐं घटितायूं आहिनि। यानी ग़रीब कंहिंखे बि कोन वणंदो आहे ऐं हर को उन मां ऐब पियो कढंदो आहे, छो त ग़रीब आहे। ऐं अमीरनि जूं ॻाल्हियूं हर कंहिंखे वणंदियूं आहिनि। वरी गाॾी में पियो अचे, में कारूं, अहिड़ा सुठा कपिड़ा, अहिड़ा ताम, अहिड़ियूं वाचूं, हे ॻाल्हियूं। तॾहिं चवंदा आहिनि वॾा माण्हू वॾियूं ॻाल्हियूं, नंढड़ा माण्हू नंढियूं ॻाल्हियूं। बुख मोए खां फाटी मो चङो। माना बुख मरण मां कहिड़ो फ़ाइदो, उन खां सुठो आहे त फाटी मरिजे, यानी ढो करे खाए पोइ मरे। बुख में अलाह मारी जाइज़ आहे। हिकु चवणी आहे जंहिंजी माना कुझु हिन रीति आहे त बुख में हराम शइ बि जाइज़ करार ॾिनी वेंदी आहे। छो त बुख एतिरी हुजे, इन हद ऐं इन दर्जे ताईं पहुचे ऐं ॿियो को बि आसरो न हुजे, पोइ उन टाइम ते अलाह मारी खे खाइणु जाइज़ करार ॾिनो वियो आहे। माना बुख में हराम शइ बि जाइज़ आहे, पर तॾहिं जॾहिं अहिड़ी सिचुएशन हुजे, अहिड़ो टाइम हुजे जो माण्हू खे बुख एतिरे क़दुरु सताए मरण वारी हालत ते पहुची वञे। बुखिया सुखिया थी विया, सुखिया ॾुखिया थी विया। हिकु चवणी आहे, मज़कूरा चवणी में वक़्त सां तब्दीली अचण जो ज़िक्र निमाया थो नज़र अचे त पहिरीं जेके पैसे वारा हुआ ऐं सरहदी वारा माण्हू हुआ, उहे हाणे ॾुख ऐं मुश्किलातुनि में घिरजी विया आहिनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेके बुख ऐं फाका कशी में हुआ, से सुखिया ऐं सताबा थी विया आहिनि। तॾहिं त चवंदा आहिनि त वक़्तु सदाईं साॻियो न हूंदो आहे, या वक़्त सां गॾु हर शइ तब्दील थी वेंदी आहे। बुखियो भांग अलाह जो मिज़मान। माना सफ़ा बुखियो ऐं ग़रीब, भींगियो, जुखियो, सो फ़क़ति अलाह जे आसिरे ई जीअंदो आहे ऐं उन जे ई आसिरे खाईंदो पीअंदो हलंदो रहंदो आहे। ॿिए जो उनखे को आसिरो ई कोन हूंदो आहे। उहो अलाह जो महिमान आहे, जंहिंजो न मिट न माइट न को यार न दोस्त, अकेले सिर्फ़ु अलाह जे आसिरे।